अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबिन मेमण। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि इहा आहे त जीअं त हर साल जुलाई ऐं अगस्त में बारिशूं थींदियूं आहिनि ऐं सिंध में बि मींहंगीअ जी मुंद जी शुरूआति थी चुकी आहे। इम्कान इहो पियो ॾेखारे वञे त हिन साल वधीक बरसातूं पइजी सघनि थियूं। नाज़रीन, मींहुं वसण खे हूअं त रहमत सम्झियो वञे थो, पर बदकिस्मतीअ सां इंतज़ामी लापरवाही ऐं ग़फ़लत जे करे असां वटि मींहुं अवाम लाइ ज़हमत बणिजी वञे थो, जंहिंमें इम्कान ई वधीक थींदड़ बरसातनि जे नुक़सान खां बचाव लाइ का बि रिथाबंदी न थी कई वञे। दरिया जे कुदरती लंघनि ते रुकावटूं पिणु सख़्तु नुक़सान जो सबबु बणिजनि थियूं। बंदनि जी सूरत हाल इंतहाई ख़राब हुअण, LBOD जी खाटी न थियण करे वॾी तबाही अचण जा इम्कान ॾेखारिया पिया वञनि। वाहन जी सूरत हाल बि आहे त उन्हनि में रोज़ घारा पवण मामूल बणिजी चुको आहे। अॼोके प्रोग्राम में हिन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां सां स्टूडियो में महिमान आहिनि मोहम्मद इदरीस राजपूत साहब, अॻूणा अपाशी सेक्रेटरी, पाणी माहिर आहिनि। वॾी महिरबानी वांजी इदरीस साहब, प्रोग्राम लाइ टाइम ॾिनो। इदरीस साहब, इम्कान इहो पियो ॾेखारे वञे, मुख़्तलिफ़ अॻकथियूं कयूं पियूं वञनि त हिन साल वधीक बरसातूं पइजी सघनि थियूं। बरसातनि जे वधीक पवण जी अॻकथी केतिरो वक़्तु अॻु में करे सघिजे थी? हा, सभिनी में इशू इहो आहे त छाजे करे जॾहिं बि असां ककर ॾिसूं था त सम्झूं था त जेके इंसानी बरसातूं पवंदियूं ॿोॾ ईंदी, इहा सिचुएशन न आहे। सिंध में तव्हां ॾिसो त जॾहिं बि ॿोॾूं अचनि थियूं उहे अचनि थियूं लेट जून में, जुलाई में, अगस्त में, सेप्टेम्बर में। हींअर सम्झो त 2 जून आहे, 2 तारीख़ जून जी, त हाणे हींअर जेके हिननि जी बरसातुनि जे करे ॿोॾ कोन ईंदी। अच्छा, सीज़न मतिलबु हर कंहिंजी थींदी आहे त हुनजी सीज़न जेका आहे मींहं जी सीज़न जेका ॿोॾ वारी सीज़न आहे सा आहे सम्झो त जुलाई ऐं अगस्त वटि। तंहिंजे करे फ़िलहालु इहो चवणु त ॿोॾ ईंदी या न ईंदी कुझु नथो चई सघिजे। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त भई अॻकथी ॿोॾ जी हींअर कीअं थी करे सघिजे, जीअं ककर ॾिसी असां चऊं त ॿोॾ ईंदी, इहा सिचुएशन न आहे। तव्हांखे ख़बर आहे 2010 वारी ॿोॾ खां पोइ फेडरल जेका सुप्रीम कोर्ट में केस दाख़िल थियो, उन में उन्हनि कहिड़ी कमीशन अपॉइंट कई त भई असांखे ॿुधायो त खंडु छो पिया, हिन जो छा थिए। उन में जेको मौसमियात खाते जो हेड हो, उन खे घुराए पुछिया की त भाउ तव्हां अॻकथी जेका वक़्तु छो न कई ऐं तव्हां अॻकथी जेको आहे त जेका अहिड़ी सिचुएशन ख़राबु न थिए। हुन ॿुधायो त साईं असां वटि जेके औज़ार या हथियार आहिनि, राडर आहिनि, हे आहिनि, हो आहिनि, उहो एतिरे लेवल जा आहिनि जो असां 3 या 4 ॾींहं अॻु में ॿुधाए सघूं था त ॿोॾ ईंदी या न ईंदी। सो तंहिंजे करे जॾहिं 3-4 ॾींहं अॻु में ॿुधाए सघनि था त हींअर जेका 2 जून ते जेका जुलाई ऐं अगस्त में, सेप्टेम्बर में ॿोॾ अचे थी, उन जी अॻकथी जेका आहे सा मुनासिबु न आहे। हा, थी सघे थो अचे, थी सघे थो न अचे, पर ख़ातिरी सां नथो चई सघे। वधीक बारिशनि जी अॻकथी कीअं करे सघिजे थी, त केतिरे अंदाज़ो कीअं लॻाए सघिजे थो हिन साल वधीक बरसातूं पइजी सघनि थियूं? मां ॿुधायो न त इहा त जनरल हिकिड़ी फोरकास्ट हूंदी आहे, वरी उनजी फोरकास्ट वरी थींदी बि कीअं आहे, नॉर्मल खां वधीक मींहं पवंदा, नॉर्मल खां घटि मींहं पवंदा। हाणे उहा त अॻकथी आहे कान, नॉर्मल खां घटि ऐं नॉर्मल खां वधि जेके केतिरो वधि केतिरो घटि, सो इहा अॻकथी मिड़ेई धुके वारी ॻाल्हि आहे। यानी पाकिस्तान में मां उन जे कंपेरिज़न में ॿुधायां त ॿियनि मुल्कनि में इहो सिस्टम तमामु सुठो आहे। अमेरिका में मां हुयुसि उते कॉलोराडो स्टेट में, उते जेको आहे सुबुह जो फोरकास्ट कयूं त शाम जो 5:30 धारे चांस आहे त डेनवर जेको अमेरिका जो शहरु आहे कॉलोराडो स्टेट जो, उन में जेका आहे मींहुं पवण जो चांस आहे। तव्हां यकीन कंदव त 5:30 बजे थोरो मींहुं पियो। हुननि वटि हिकिड़ा औज़ार आहिनि, हथियार आहिनि, टेक्नोलॉजी आहे, असां वटि उहा टेक्नोलॉजी पैसा खपनि कोन्हे। पर जॾहिं मां ॿुधाए छॾियमि त 3-4 ॾींहं अॻु में ॿुधाए सघनि था त हींअर जून में मां ॿुधायां त ॿोॾ ईंदी या न ईंदी, उहो जेको आहे धुको आहे, बाक़ी जेको आहे सही केरु नथो चई सघे। 2010 जी महाॿोॾ ऐं 2011 जी बरसातनि खां पोइ माण्हुनि में हिकिड़ो ख़ौफ़ वेठल आहे त भई जेका सूरत हाल उन वक़्तु थी, जेतिरी तबाही आई, जेतिरा घर जेके आहिनि से मिटिजी विया, जेतिरा माण्हू दरपदर थी विया, उन्हनि जो जेको अज़ालो अञा ताईं न थी सघियो आहे, उहे माण्हू ॿीहर अञा घरनि में आबाद न थी सघिया आहिनि। पर उहो माण्हुनि खे हिकिड़ो ख़ौफ़ आहे त थोरी बि असां वटि बरसाति थिए थी या थोरो असां वटि जेको आहे सो ककर बादल अचनि था त माण्हुनि खे उहो ई वक़्तु ॼण यादि अची थो वञे। त इंतिज़ामी हवाले सां माण्हुनि खे इहो ई आहे त जेकॾहिं हिन वक़्तु बि ॿीहर जेके आहिनि से वक़्त खां अॻु में इंतज़ाम न कया विया त छा उहा सूरत हाल वधीक जेको आहे रिपीट थी सघे थी? न, मां इहो ॿुधाए छॾियां, यानी हींअर जेको आहे इहो चई सघिजे थो त ॿोॾ ईंदी, इहो बि चई सघे थो ॿोॾ न ईंदी, एक्ज़ैक्टली त कुझु नथो चई सघे। अच्छा, वरी अचो बंदोबस्तनि ते। बंदोबस्तु बि ॾिसो न, हर कंहिं शइ जा बंदोबस्तु हिकिड़ो आहे त भई असां वटि एतिरा पैसा हुजनि जो ॿोॾ खां 6 महीना अॻु में असां सभई ट्रपड़ वठी रखी छॾियूं, उनजो फ़ाइदो कोन्हे न। सुवाल इहो त जॾहिं असां ॾिसूं त ॿोॾ जे वरी सिंध जी पोज़ीशन इहा आहे, बरसातुनि खे छॾे ॾियो, ॿोॾ दरिया जी जेका ॿोॾ आहे उन जी त असांखे 15 ॾींहं अॻु में थी ख़बर पए। जॾहिं तरबेला ऐं मथियनि स्टेशननि ते जेका हाई डिस्चार्ज या वधीक जेके डिस्चार्ज रिकॉर्ड थियनि था, पोइ असां सम्झूं था भई असां वटि सिंध में ॿोॾ ईंदी ऐं उहा 10-15 ॾींहंनि खां पोइ थी अचे। त इन में जेके आहिनि होरियां असां बंदोबस्तु करे था छॾियूं। बाक़ी रहियो बरसातुनि वारो जी 2011 वारो, उहो वाक़ई एबनॉर्मल हो ऐं तव्हां ॾिसंदो त रिकॉर्डेड हिस्ट्री में थियो बि, मां सम्झां थो एतिरी जेका कॾहिं बि कोन थी आहे जेका 2011 में थी।
इहो त वरी कुदरत वारे जे हथ में आहे। असां इंसान चवे त भई जेको आहे सो हीअं थींदो या हूअं थींदो, अलाह जी मर्ज़ी, अलाह जी कुदरत आहे। मतिलबु किथे वधीक मींहुं थो पए, किथे जेके आहिनि से नथो पए। तव्हां ॾिसो त हींअर थर में जेका ड्राउट वारी ॾुकार वारी सूरत हाल आहे न, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ 2011 में तव्हां ॾिसो त केतिरा मींहं पिया। सो इहो त कुदरत वारे जे हथ में आहे। असां रुॻो थोरो अॻु में ॿुधाए सघूं था त बोड ईंदी या न ईंदी। बाक़ी एग्ज़ैक्टली हिन महिल जेको आहे जून में फोरकास्ट कयूं त बोड ईंदी या न ईंदी। असां चऊं न ईंदी, इहो बि ग़लति आहे। असां चऊं ईंदी, इहो बि सही न आहे। जेसि ताईं की असांखे कहिड़ा एजाण मिलनि जेको असांजो मौसमियात वारो खातो आहे, उहो ॿुधाए त हाणे बोड अचण वारी आहे। उहो त असां जॾहिं एतिरी टेक्नोलॉजी आहे पर नॉर्मली ॾिसो न, असांखे ख़बर आहे त हाणे बोड जेके सिंध में जेके बि बोडूं घणो करे अचनि थी, जुलाई, अगस्त ऐं लेट सेप्टेम्बर में थी अचनि। अच्छा अदरी साहब, सिंध में जेको आहे सो बंदनि जी सूरत हाल हिन वक़्तु कीअं आहे? जी, बंदनि जी सूरत हाल मां तव्हांखे ॿुधायां त 2010 वारी बोड में तव्हांखे ख़बर आहे त असां वटि 4 हंधनि ते खंडु पिया। सभिनी मां ख़तरनाक खंडु जेको आहे सो टोड़ी ते पियो, जंहिंजे करे तमामु नुक़सानु थियो। ॿिए हेॾे कोट आलमू ते थियो, सुजालबल जे पासे, ठीकु आहे न। त हाणे मतिलबु जेका आहे इन बंदनि जी सूरत हाल जे लिहाज़ खां हिननि जेके आहिनि एशियन डेवलपमेंट बैंक जे पैसनि सां हेल्प वठी कमु कराया आहिनि, ठीकु आहे। ऐं उहे कमु कुझु वक़्तु मूंखे ई सुपरवाइज़ करण लाइ चऊं, कंसल्टेंसी असांखे हुई, असां करायासीं। कुझु असां खां पोइ वरी ॿिया कंसल्टेंट अची विया, ठीकु आहे न। त सवाइ 76 स्कीमूं हुयूं टोटल, तंहिंमां 71 स्कीमुनि ते कमु जेको आहे फुल थी वियो आहे। मतिलबु तमामु जेके बंदि खे मज़बूत जेको करणु खपंदो सो थियल आहिनि। 5 आयूं अहिड़ियूं आहिनि जिन ते एशियन डेवलपमेंट बैंक जेके आहिनि एतिराज़ कया, छाजे करे उते एनक्रोचमेंट आहे। माण्हू जेके आहिनि बंदनि ते घर ठहियल आहिनि, बंदनि जी टो ते जेके आहिनि से घर ठहियल आहिनि। हुननि जो एशियन डेवलपमेंट बैंक जी पॉलिसी इहा हूंदी आहे त जिते झेड़े वारा मामला हुजनि या जिते सम्झो त लैंड एक्विजिशन थिए या माण्हुनि जी उते जेके आहिनि फाइनेंसिंग नथा कनि, उहे 5 टुकड़ा आहिनि जेके मां बि ॾिठा आहिनि, मटियारे खां मथे आहिनि, सक्कर में मोरे जे भरिसां आहिनि। उहे 5 टुकड़ा आहिनि जिते कमु न थी सघियो आहे। पर उहा उन जी बि सूरत हाल अहिड़ी कोन्हे जो जेके उते को खंडु पवे, ठीकु आहे। उते छा आहे, ॿ फैक्टर आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा उते जेको आहे फ्री बोर्ड, असांजो फ्री बोर्ड ईंदो आहे त बंदि जी जेका पाणी जी लेवल अचे थी, उन जी टॉप बंदि जी 6 फुट मथे हुजे जीअं पाणी वरी न वञे। उते जेको आहे फ्री बोर्ड घटि आहे, 6 फुटनि जे बजाए 4 फुट आहे या 3 फुट आहे। पर फैक्टर उन में एडिट इहो आहे त आहे 3 फुट ख़तरनाक, छाजे करे 6 फुट न आहे। पर माण्हू उते मथे वेठा आहिनि, चौकसी त ऑटोमेटिकली जंहिंजा घर ठहियल आहिनि उहो सम्झो चौकसी उहो पिया था कनि न। सो इन लिहाज़ खां पर आहे ग़लति, उनखे हटाइणु खपे। पर सरकार जेका आहे जेको असांजे लाइ नुक़सान बि जॾहिं वधीक पाणी अची थो वञे, बोड जहिड़ी सूरत हाल थिए थी, माण्हू पंहिंजा घर नथा छॾनि, त नुक़सान बि त इन्हनि ई माण्हुनि जो थो थिए न। पर हू बंदि ते जेके वेठा आहिनि उन्हनि जो त नुक़सानु कोन थो थिए न। जेके कचे में वेठा आहिनि नुक़सानु, जेके बंदि ते वेठा आहिनि उहो त पाण अलर्ट आहिनि। यानी उन हंधि ते असांजे स्टाफ वारे माण्हुनि खे एतिरी गिणती इन करे कोन्हे जो माण्हू वेठा आहिनि इन करे। पर आहे ग़लति, बेसिकली इहो आहे त बंदि ते छो मतिलबु माण्हू घर ठाहिनि जेके ठाहिणु खपनि। पर असांजो जेको सिस्टम आहे, सियासी सिस्टम आहे, इंटरफियरेंस जेको आहे, उन करे उनखे नथा ख़तमु करे सघूं। तंहिंजे करे एशियन डेवलपमेंट वारो कमु न कराया त उहे पोर्शन ओतिरी लेवल जा मज़बूत न आहिनि जेतिरी जा ॿिया बंदि आहिनि। पर उते बि गिणती इन करे कोन्हे त हू माण्हू त वेठा आहिनि जंहिंजा घर ठहियल आहिनि, उहे थोरी चाहींदा त हितां जेको आहे सो बंदि थिए। इदरी साहब, हिन वक़्तु मीडिया में इहे बि ख़बरूं अची रहियूं आहिनि त LBOD बंदि जी जेका आहे खाटी न थी सघी आहे, या ॿिया जेके मुख़्तलिफ़ बंद आहिनि उन्हनि जी सूरत हाल ख़राबु आहे, या उन्हनि जा कपर मज़बूत कोन्हनि, त कंहिं बि वक़्तु जेको आहे सो जेकॾहिं वधीक बारिशूं पयूं फौरी तौर ते त वधीक नुक़सानु थी सघे थो। सभिनी हिन में 2 इशू आहिनि। हिकिड़ी आहे दरिया जी बोर, ॿी आहे जेका बरसाती बोर, ठीकु आहे। दरिया जी बोर जे लिहाज़ खां मां चवां थो त हींअर गुड्डू ते पाणी आहे 88,000। असां गुड्डू ते बोर शुमार कंदा आहियूं जॾहिं 2 लख क्यूसिक पाणी हुजे, ठीकु आहे। त हीअं त बोर त आहे कान, तंहिंजे करे जेको आहे सो बोर जो ख़तरो। अॼोकी अख़बार में तव्हां पढ़ियो हूंदो त जेको आहे उतां उहो चवनि था त उते घोटकी जे भरिसां हिकिड़ो बंदि आहे, उन ते जेको आहे सो दरिया जी खाद आहे। भई सुवाल हो त दरिया जी खाद थिए छा बि थिए, पोइ छा थींदो? खाद थींदी तॾहिं बि जेको आहे पाणी त ॿाहिरि कोन निकिरंदो, छाजे करे पाणी जी लेवल हेठि आहे, बोद आहे कान। 2 लख क्यूसिक खां मथे पाणी थिए पोइ ज़रूरत थिए थी। हा, बाक़ी इन लिहाज़ खां त भई हीअ वीक पोर्शन आहे, उहो जॾहिं बोर जो पाणी ईंदो बंदोबस्तु कंदा त पाण ई हुनखे ॾिसंदा। अच्छा, त हीअ आहे दरिया जी बोर। उन में मां ॿुधायां त दरिया वारे पासे जेके आहिनि 2010 जी बोर खां पोइ सुठा कमु थियल आहिनि ऐं बंदि सुठी पोज़ीशन में आहिनि। पर इन जो मतिलबु कोन्हे सुठी पोज़ीशन में आहिनि तंहिंजे करे असां घर वेही सुम्ही रहूं न। फ्लड फाइटिंग करणी आहे न। जे फ्लड फाइटिंग में या बरसातुनि जो बोर जे टाइम में मुंहुं ॾियण में का गफ़लत थिए थी त उन में नुक़सानु हिननि बंदनि हूंदे बि थी सघे थो। छाजे करे सिंध में घणो करे जेके बंदनि में नुक़सानु थियनि था,
सो रूण जे करे था थियनि। रूण में छा थो थिए त पाणी जेको आहे बंद जी अंदरि जेको आहे सेमे करे ऐं ॿाहिरि मिटी खणी निकिरी थो अचे। रुगो सेमो बि ख़तरनाक आहे न आहे, जॾहिं मिटी खणी थो अचे। उन में जेकॾहिं 6 कलाकनि में माण्हुनि जेके आहिनि घुमंदड़ माण्हुनि या पेट्रोलिंग स्टाफ या बेलदार जेके चौकसी करण वारा आहिनि उन्हनि ॾिसी वरितो त बंदि करे सघनि था। नेग्लिजेंस थिए थी या उते माण्हू कोन्हनि या राति जे टाइम ते सुम्ही था पवनि, पोइ जेको आहे सो रूण जेका आहे खंड में मटिजी थो वञे, नुक़सानु थियनि था। मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त 2010 वारी बोर्ड में जेके 4 खंड पिया तंहिंमें 3 रूण जे करे पिया, सवाइ टोड़ी जे उहो ओवरटॉप थियो, उते पाणी जेको आहे वरी आयो। बाक़ी 3 हंधि ते जेके रूण सो मुंहिंजो मतिलबु त बंदि तव्हां केतिरा बि मज़बूत ठाहियो, मिटी जा ठहियल बंदनि में लीक थी सघे थी ऐं उन लीक जे लाइ माण्हुनि जो बंदोबस्तु, आबकलानी मटीरियल जो बंदोबस्तु, लाइटनि जो बंदोबस्तु, ॾींहुं राति पेट्रोलिंग या चौकसी जो बंदोबस्तु उहो करिणो पवंदो। जी उन में का स्लैकनेस या घटिताई थिए थी पोइ हिननि बंदनि हूंदे बि जेको आहे नुक़सानु थी सघे। तॾहिं करे सघे थी जॾहिं 2 लख खां वधीक हा, जॾहिं 2 लख त को 2 लख बि कुझु कोन्हे पाणी। ॾिस न, असां वटि बंदनि ते एक्टिविटी थिए थी जॾहिं दरिया जो पाणी बंदनि जे टो खे अची लॻे थो। नॉर्मली त बंदनि जो पाणी विच में, बंद जेके आहिनि ॿिन्ही पासे दरिया जे ॿिन्ही पासे किथे जेके आहिनि हिकिड़े पासे खां ॿिए पासे 20 वेल वेकिरा आहिनि, किथे 10 वेल वेकिरा आहिनि, किथे 5 वेल वेकिरा आहिनि। ठीकु आहे, त बोर्ड उन वक़्तु शुमार थिए थी या ख़तरे जी थिए थी जॾहिं बंदि खे अचे पाणी लॻे थो। उहो पाणी लॻे थो 5 लखनि खां पोइ ज़रे घटि, किन हंधनि ते जल्दी बि लॻे थो एरोइन साइड ते, पर जनरली 5 लखनि खां पोइ। त उन खां पोइ ॾिसी था वठूं। अच्छा, हीअ त थी मां दरियाई बोर्ड जी ॿुधायां। अचो वरी हुन पासे बरसाती बोर्ड जंहिंमें LBOD बि अची थी वञे, जंहिंमें हिकिड़ो हाणे चवनि था त LBOD जी खाटी नथी। LBOD जी खाटी ज़रूरत कोन्हे। 2011 जी बोर्ड खां पोइ LBOD जे बंदनि खे उन लेवल ताईं उन्हनि मज़बूत करे छॾियो आहे। मां पाण ॾिसी आयो आहियां जंहिं लेवल ताईं जेको आहे बोर्ड जो पाणी बरसातुनि जो आयो हो 2011 वारी बोर्ड में। 2011 वारी बोर्ड में हाणे मतलब ओतिरी मज़बूती अची चुकी आहे। जेको कमु न थियो आहे उहो थियो आहे त जे कुदरती ढोरा या लंघो आहे उन्हनि खे जेको आहे जेके एनक्रोचमेंट आहिनि या उन्हनि खे जेको एक्टिवेट करिणो आहे त जीअं बरसातुनि जो पाणी बीही न रहे, हलियो वञे, उन्हनि ते अञा को कमु न थियो आहे। उन जे लाइ सरकार क़ाइदो पास कयो आहे त भई जेको माण्हू कुदरती लंघनि खे या इन्हनि खे जेको आहे दगनि खे बंदि कंदो या को आबादी कंदो या कुझु बि कंदो ऐं असांखे जेको आहे कमु करणु न ॾींदो त उनखे 10 साल टीप अची सघे थी ऐं 10 लख रुपया दंड पइजी सघे थो। पर अञा कम ई शुरू कोन कया आहिनि त इन करे जेके बि मतिलबु अनऑथराइज़ या जेके वेठा आहिनि से वेठा आहिनि, कार्रवाई न थी आहे। छाजे करे तव्हां अञा पंहिंजे उन्हनि ढोरनि खे एक्टिव करण या उन्हनि खे नओं करण जी कोशिश ई कोन कई आहे। ब्रेक जो वक़्तु है, ब्रेक खां प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु है ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। इदरीस साहब, फेडरल गवर्नमेंट जेको इस्लामाबाद खे जेको पाणी ॾियणु चाहे थी सिंध खां, इहो सिंध खे ॾियणु खपे न ॾियणु खपे, इहो छा मामिलो आहे? सभिनि हीअ आहे पीअण जे पाणी जी ॻाल्हि। एक्चुअली जेको आहे सो इस्लामाबाद जो जेको सिस्टम आहे पाणी जो, उहो किथां थो पाणी अचे? इस्लामाबाद फेडरल कैपिटल आहे, सिमली डैम मां पाणी थो अचे, वरी जेको इस्लामाबाद में डैम ठहियल आहे उतां पाणी थो अचे, वरी ट्यूबवेल लॻल आहिनि उतां पाणी थो अचे। ठीकु आहे, त माना उते पाणी जेको आहे जंहिं नमूने में आबादी वधी रही आहे उते पाणी जी वधीक ज़रूरत आहे ऐं इन्हनि मां पाणी पूरो न थींदो। तंहिंजे करे हुननि खे को रिलायबल या एतबारी सोर्स ज़रियो खपे पाणी जो। सो हुननि जेको आहे फिज़िबिलिटी कराई मार्ट मैकडॉनल्ड खां, उन्हनि चयो त साईं फीज़िबल या जेको एतबारी सोर्स या ज़रियो आहे सो आहे दरिया सिंध। उन में जेको आहे उन मां पाणी जेके हिते खणी अचूं। हाणे इन में इशू इहो आहे त पाणी जो ठाह जेको 1991 जो थियल आहे तंहिंमें 4 सूबा हिसे वारा आहिनि। फेडरल गवर्नमेंट जो को ज़िक्र कोन्हे, हे पाणी वञे थो फेडरल गवर्नमेंट ॾे, पर फेडरल गवर्नमेंट कंहिंजी आहे? फेडरल गवर्नमेंट बि सूबनि जी आहे न। वरी पीअण जे पाणी खे तव्हांखे ख़बर आहे त प्रायोरिटी आहे, यानी जिते बि मसइलो हुजे, जेके बि मतिलबु पाणी यूज़ आहिनि, सम्झो त जेको असांखे आबादी लाइ खपे, इंडस्ट्रीज़ लाइ खपे, ड्रेनेज लाइ खपे, पीअण जे पाणी खे नंबर 1 अवलियत आहे त भई पीअण जे पाणी ॾियणो ई ॾियणो आहे। सो तंहिंजे करे फेडरल गवर्नमेंट खे फेडरल कैपिटल में किथे बि खोट हुजे तो ॾेई सघे थो ॿियो सूबो पीअण जो पाणी त ॾियणो आहे, सूबो असांखे न ॾियणो आहे। हाणे इन में इशू इहो आहे त भई पीअण जो पाणी जेको आहे इस्लामाबाद खे ॾियूं त सिंध छो ॾे? ठीकु आहे, भई सिंध इन करे ॾे, पहिरीं ॻाल्हि इहा त सिंध
फेडरल गवर्नमेंट जी कैपिटल जेके इस्लामाबाद आहे असां पाकिस्तान जी कैपिटल आहे ऐं सिंध बि पाकिस्तान जो हिसो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ हर कंहिं सूबे जो पाणी जो हिसो आहे, असांजो हेतिरो, फलाणे जो हेतिरो, फलाणे जो हेतिरो। हाणे फेडरल कैपिटल में जेकॾहिं पाणी ॾियणो आहे त हर को सूबो जेको पंहिंजो हिसो आहे उन हिसाब सां ॾिए। मतिलबु मां मिसाल ॾियां, पंजाब जो हिसो आहे 55 या 56 मिलियन एकड़ फीट, असांजो आहे 48, ख़ैबर पख्तूनख्वा जो 8 मिलियन खनि आहे, साॻे नमूने में 4-5 मिलियन बलोचिस्तान जो आहे। त फेडरल कैपिटल में हिकिड़ो तरीक़ेकार त इहो आहे त भई जेको आहे हर को सूबो ओतिरो हिसो ॾिए जेतिरो पाणी में हुनजो हिसो आहे। अच्छा, फ़ैसिलो केरु करे? भई हीअ हिकिड़ो इशू आहे जेको काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में फ़ैसिलो थियणु खपे। त काउंसिल पाणी जे कंहिं बि मसइले जे हिसाब सां काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में वञी हे इशू रेज़ कजे त भई जेको आहे फेडरल कैपिटल खे पाणी खपे ऐं हिन नमूने में जेको आहे पाणी हर को सूबो ओतिरो हिसो ॾिए, छाजे करे त हे आहे, मतिलबु छाजे करे त फेडरल कैपिटल आहे। इन नमूने में फ़ैसिलो काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में थी सघे थो। ऐं मां सम्झां थो कंहिं बि सूबे खे इन में एतिराज़ इन करे न करणु खपे, छाजे करे त पाकिस्तान जो हिसो आहे ऐं फेडरल कैपिटल में असांजो बि फेडरल पाकिस्तान, सिंध जो बि फेडरल कैपिटल इस्लामाबाद आहे, त पंजाब जो बि आहे, त ॿियनि जो बि आहे। काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में कहिड़नि सूबनि जा नुमाइंदा हूंदा आहिनि या कमेटी ठहियल आहे? न, काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जी मीटिंग तव्हांखे ख़बर आहे फ्रीक्वेंटली थींदी आहिनि। उन में 8 मेंबर हूंदा आहिनि, 4 जेके आहिनि चीफ मिनिस्टर सूबनि जा ऐं 4 जेके आहिनि से फेडरल मिनिस्टर। उन में जे प्राइम मिनिस्टर हूंदो फेडरल मिनिस्टर तौरु मेंबर, त उहो चेयरमैन हूंदो आहे, न त वरी को ॿियो चेयरमैन हूंदो आहे। तंहिंजी माना हर कंहिं सूबे जा 2 मेंबर हूंदा आहिनि ऐं उते जेको फ़ैसिलो मेजॉरिटी वोट सां अक्सरियती बुनियाद ते थींदो आहे। टेक्निकल ॻाल्हियूं करण खां पोइ अक्सरी बुनियाद ते। पर इदरी साहब, सिंध में त अॻु में पाणी जेॾी शदीद खोट ॼाणाई पई वञे, केतिरनि इलाइक़नि में पीअण जो पाणी बि माण्हुनि खे नथो मिले। कुनरी आहे, दादू जो ज़िक्र जिते 4 लख खां वधीक आबादी आहे, केतिरे ॾींहंनि खां उते पाणी नथो मिले। त हिन सूरत हाल में जॾहिं सिंध खां अञा वधीक जेको आहे फेडरल पाणी घुरंदो, तव्हां सम्झो था त असां वटि वधीक खोट अञा पैदा थींदी? न, इशू इहो त वरी ॾिसो न पाणी घणो था घुरनि। असांजो जेको हिसो आहे पाणी जो, असांजा वाह फुल था हलनि त असां 60,000 क्यूसिक पाणी खणूं था। फेडरल कैपिटल लाइ पाणी घणो था घुरनि, जेको मूंखे यादि आहे, मां सम्झां थो त 200-300-400 क्यूसिक पाणी था घुरनि, 300-400। तंहिंमें बि असांजो हिसो 400 में बि जेको उन हिसाब सां तव्हां वधंदो, असांजो हिसो वधि में वधि 150 या 200 हूंदो। सो उहा का अहिड़ी मुंहिंजे ख़्याल में उन जे करे खोट, इस्लामाबाद खे पाणी ॾियण जे लाइ 200 क्यूसिक जेका सिंध में खोट कोन्हे। पाणी जी खोट जा कहिड़ा सबब आहिनि? हा, पाणी जी खोट जा जेके आहिनि से 2 सबब आहिनि। हिकिड़ो त नॉर्मली इहो ई सबब थींदो आहे त जीअं इंटर प्रोविंशियल, माना सूबनि जे विच में असांखे पाणी जेको आहे घटि थो मिले। उहा तव्हांखे ख़बर आहे त डिस्ट्रीब्यूशन जेका ठाह जे मुताबिक़ सही नमूने में नथी थिए, उन करे असांखे थोरो अच्छा उहो मामिलो त आहे। अच्छा, उहो त थियो पंहिंजी जाइ ते। अचो हाणे जेको पाणी वरी सिंध में अचे थो गुड्डू बराज ते, उन जी विरासत त असांजी सिंध जे हथ में आहे न। उन में जेका आहे विरासत जेका आहे, जेकॾहिं अहिड़े नमूने में कनि, मुंहिंजो मतिलबु आहे सम्झो त पाणी पूरो आहे त सभिनी खे पूरो मिलणु खपे। सम्झो त पाणी जेको आहे 10 सैकड़ो घटि आहे त सभिनी खे 10 सैकड़ो घटि थिए, पर थिए ई नथो। विरासत तव्हांखे ख़बर आहे त जेका आहे असां में विरासत में ई गड़बड़ आहिनि। उन में 2 फैक्टर आहिनि। हिकिड़ा आहिनि ॾाढा मुड़ुस, जंहिंमें हुकुमरान बि अची विया, सियासतदान बि अची विया, वॾेर बि अची विया ज़ोर वारा, जेके पॉलिटिकल सपोर्ट ॾियनि था उहे। ऐं हिकिड़ो आहे ॿियो पाणी जी चोरी में पैसा वठी चोरी कराइणु, जंहिंमें हेठियो मुलवस अमलो आहे असांजो इरिगेशन खाते जा दारोगा, सर्वेयर, लेवल हेठि लेवल जा ऑफिसर। इहे ॿई जेके आहिनि ॿिन्हिनि ॻाल्हियुनि जेके मां तव्हांखे ॿुधायां, गुज़िरियल साल तव्हांखे ख़बर हूंदी त मलकानी शरीफ़ ऐं दुम्बाले वारनि स्ट्राइक कई, 2 महीना हिते स्ट्राइक कयूं, पोइ इस्लामाबाद स्ट्राइक कयूं, पोइ वरी जेको आहे सुप्रीम कोर्ट में विया, उते बि को फ़ैसिलो थियो। पर मां सम्झां थो त हिन साल बि जेका आहे, हिन साल एक्चुअली छा थियो आहे त उन सिस्टम ते नसीर ते टेक्निकल नमूने में सेक्रेटरी इरिगेशन जेका आहे उनजी खाटी कराई आहे। हाणे खाटी कराइण जे करे छा थो थिए, पाणी जी लेवल किरी थी पए, त जेके मॉड्यूल वधीक पाणी पिया खणनि न, उन्हनि जो पाणी घटिजी थो वञे, घटिजी थो वञे। तंहिंजे करे अञा सूरत हाल जेका आहे मलकाणी ऐं हिते ख़राबु कोन थी आहे। पर अदरवाइज़ जेका टैंपरिंग या जेका पाणी ज़ोरी खणण वारा पाणी ज़ोरी खणनि था पिया, ठीकु आहे। ऐं हेठियों अमलो जेको इरिगेशन वारनि जो आहे, पैसा वठी मुलविस थी जेके गड़बड़ कनि था। वरी मुसीबत इहा आहे त लाइन ऑफ कमांड हूंदी आहे, चेन ऑफ कमांड हूंदी आहे। चेन ऑफ कमांड जो मतिलबु आहे त हिकिड़ो दारोगो का हरकत थो करे त मथियो ऑफिसर उनखे एक्शन वठे। उहो एक्शन जेको आहे मथियो ऑफिसर नथो वठी सघे, छाजे करे सियासी जेका आहे मुदाख़लत थी थिए। यानी हिकिड़ो दारोगे खे बदिली था कयूं, हिकिड़ो ऑफिसर त भई टैंपरिंग कराई आहे, माण्हू खां पैसा वरिता आहिनि, तेल ते पाणी कोन्हे, ख़बर पई त हिकिड़े ॾींहुं बदिली थियो, ॿिए ॾींहुं साॻियो वेठो आहे।
मथियां हुकुम अची वियो त बाबा हिन खे बदिली न कयो। इदरीस साहब, इन सां जेके आहिनि से वधीक जेको ख़राब असर पए थो त पुछड़ी जे आबाद घरनि खे पए थो, जंहिंखे पाणी नथो मिले, जेके दाऊं कंदा था रहनि, मुसलसल एहतजाज कंदा था रहनि, ज़मींदारी या गैर क़ानूनी जेके बंद आहिनि या पाणी जी चोरी जो जेको मामलो आहे केतिरे वक़्त खां हलंदो थो रहे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रिपोर्ट थिए थो, इन ते एक्शन छो नथो खयो वञे, जंहिंमें नंढा जेके आबादगारनि से वधीक इन खे भोगनि था? मां तव्हांखे ॿुधायां मेन चोरी कंदड़ चोरी पकड़ंदड़ खां वधीक मज़बूत आहिनि। अच्छा, सम्झो न? हाँ, वॾेरा या सियासतदान या जेके हुकूमत में वेठा आहिनि माण्हू, इहे था टेम्परिंग कनि, ज़ोरी पाणी खणनि था, टेल ते पाणी पूरो नथो थिए, नथो पहुचे, त हाणे कहिड़ो अमलो आहे जेको आहे सो इन्हनि वॾेरनि या इन्हनि चङनि मुड़ुसनि जे ख़िलाफ़ु जेको आहे कंदो, छा कंदो ऐं छा थींदो, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त भई उहो दारोगा ऐं हेठियों अमलो उहो पैसा वठी माडूल भञराइनि था, नतीजे में वधीक पाणी ॾियनि था, मथियनि माण्हुनि खे पैसा वठी, टेल वारनि खे पाणी पूरो नथो मिले। हाणे उन ते एक्शन थियणु खपे दारोगे ते, त उहो एक्शन तव्हांखे मां ॿुधाए छॾियां त उहे एतिरा ज़ोर वारा आहिनि दारोगा, एतिरा लिंकेजिस या वास्ता आहिनि उन्हनि जा इन्हनि सां, सियासतदाननि सां, इन्हनि वॾनि माण्हुनि सां, त उहो बदिली कनि था त वरी अची वेही था रहनि। नतीजो मतिलबु इन खे असां बैड गवर्नेंस या जेका ख़राबु हुक्मरानी जे जेके हेडिंग में विझी सघूं था, त भई हुक्मरानी प्रॉपर नमूने में कोन्हे। इदरीस साहब, आपाशी खाते जी कारकर्दगी जे हवाले सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते केतिरा ई सवाल उथंदा रहिया आहिनि। आपाशी खाते जो को वज़ीर बि कोन्हे को, जेका सूरत हाल असां 2010 में थी, 11 में थी, सूबाई वज़ीर जे गुज़िरियल हुकूमत में हूंदे बि हिन साल तव्हां सम्झो था त वधीक जेको आहे असर पइजी सघनि था, या एॾो सेंसिटिव जेको आहे सो डिपार्टमेंट आहे जंहिंजी कारकर्दगी खे चेक एंड बैलेंस रखण जे लाइ वज़ीर जो मुक़ररु हुअणु त ज़रूरी आहे, त के हेठियां जेको अमलो करे छा पियो, या जेका सूरत हाल रिपोर्ट थिए थी त पैसनि ते पाणी ॾिनो थो वञे, या जेका मिली भगत कई थी वञे, या दारोगा पैसा वठनि था, त उन सूरत हाल खे कंहिं हद ताईं भला कंट्रोल करण जी कोशिशि त कई वञे, पोयां खां असां माज़ी खां सबक़ नथा सिखूं। इशू इहो आहे त पहिरीं ॻाल्हि इहा त तव्हां वज़ीर जे अचण जे करे सिस्टम सुधरंदो या न सुधरंदो। ठीकु आहे, वज़ीर कोन्हे, वज़ीर थियणु खपे, पर इहो गवर्नमेंट जी प्रोरोगेटिव आहे त वज़ीर रखे या न रखे, असांजो त कोन्हे एतिरो उन वास्तो। हाणे इशू आहे त भला जे वज़ीर अची वेंदो त जेको आहे हालात सुधरी वेंदा, मां नथो सम्झां। मुंहिंजे हिसाब सां जेको वज़ीर अचे या न अचे, हालतूं साॻी रहंदी। रीज़न उनजी इहो आहे त रुगो वज़ीर न, पर ॿिया बि माण्हू जेके आहिनि ज़ोर वारा उन में मुलविस आहिनि, त मुंहिंजो मतिलबु त सिस्टम हले कीअं। हाणे सिचुएशन इहा आहे त इरिगेशन वारा ऑफिसर पंहिंजी कुर्सी बचाइण में जेके आहिनि से लॻा पिया आहिनि, छाजे करे से कुर्सी हर कंहिंजी लुॾे थी। ठीकु आहे, मथियां ऑफिसर थोरो कंहिंखे कावड़ अची वञे, मां मिसाल ई ॾियां, हिकिड़ो ऑफिसर जेको आहे हिकिड़े दारोगे ते एक्शन थो वठे, ठीकु आहे, दारोगे जा तालुक जेके आहिनि मथीं लेवल ते आहिनि सियासतदाननि सां, ठीकु आहे, उहो उन्हनि जे थ्रू उन ऑफिसर खे दब ॾियाराईंदो, उन ऑफिसर जी कुर्सी पए लुॾंदी त उहो चवंदो बाबा दारोगो वेठो हुजे। हाणे जो दारोगो जेको टेम्परिंग कराए थो उहो वेठो हुजे त पाणी सुधरे कीअं। सो बैड गवर्नेंस टोटली। त ॿ इशूज़ आहिनि। पहिरियों इशू आहे कचे में जेके वेठा आहिनि, ज़मींदारी बंदि कचे में था थियनि। उते छा थो थिए त कंहिं साल ॿोॾि अचे थी, कंहिं साल ॿोॾि नथी अचे, ऐं जॾहिं थोरो पाणी थोरी ॿोॾि अचे थी तॾहिं बि जेके आहिनि माण्हू छा आहे त उते आबादियूं कनि था, ऐं सुठे में सुठियूं आबादियूं हींअर जेके आहिनि से कचे में थियनि। हा, बेस्ट जेके बम्पर क्रॉप थियनि था से कचे में था थियनि। हाणे उहो मतिलबु जेके आहिनि उहो आबादियूं कनि था, उहो इन लिहाज़ खां त ॿोॾि जे टाइम ते नुक़सानु न थिए, को नंढा बंदि ॿधी था छॾनि जेके ख़तरनाक कोन्हनि। नंढा बंदि ख़तरनाक कोन्हनि, बंदि ॿिनि तरहनि जा ख़तरनाक, हिकिड़ा तमामु ऊचा बंदि ठाहिया वञनि जंहिंजे करे दरिया जो पाणी रोकिजे। ॿियो, बंदनि खे असांजे एग्ज़िस्टिंग बंदनि सां ॻंढे छॾे। छा थो थिए, दरिया जो पाणी बंदनि खे लॻणु खपे। जेकॾहिं तव्हां पंहिंजो ज़मींदारी बंदि असांजे बंद सां मिलाईंदो ऐं दरिया जो पाणी न लॻंदो त उहो टुकड़ो जेको बंदि जो आहे सो अनसोक रहिजी वियो, यानी सेकजी न सघिबो। असांखे सेकियल बंदि खपे। तंहिंजे करे जेको असां कॾहिं बि अलाउ न कंदासीं इरिगेशन वारा त असांजे बंदि सां को बंदि अचे ॻंढिन, असां ॻंढणु न ॾींदासीं। पर कचे में मां ॿुधायां त हिकिड़ो त लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन जेका तव्हांखे ख़बर आहे त छा आहे, ऐं उते जेके आहिनि से ज़मींदारी बंदि ज़ोर वारा ज़मींदार, सो बि ग़रीब गुरबो कोन थो जेको आहे वॾा बंदि ठाहे, वॾा माण्हू था बंदि ठाहिनि। ऐं उन में जेको आहे ख़तरो थो थिए त जॾहिं वॾी ॿोॾि अचे थी, नंढी ॿोॾि 5 लख 7 लख ते का प्रॉब्लम कोन्हे, जॾहिं सुपर फ्लड थी अचे 9 लख खां मथे तॾहिं ख़तरो थो थिए त इहे बंदि जेके आहिनि उन्हनि जी फसल त डेफिनेटली ॿुॾंदी। हू कोशिशि था कनि त न ॿुॾे त माना पाणी खे रोकनि था उन बंदि जे करे। उन जे करे जेको आहे सो लेवल चढ़े थी ऐं बंदि जेको आहे टुटी सघे थो, नुक़सानु थिए थो। सो उन ज़मींदारी बंदनि खे टोड़ाइणो आहे। मां तव्हांखे ॿुधाया साल 2010 वारी ॿोॾि में बि हिकिड़े ज़मींदार मोरे जे भरिसां तमामु वॾो बंदि ठाहियो, जेके इरिगेशन वारा खाता टोड़ाए न सघिया। इन करे न सघिया त उहो जेको माण्हू हो सो ज़ोर वारो सियासी तरह या कीअं बि
पोइ फ़ौज आई, फ़ौज खे ॿुधायोसीं जो फ़ौज जो जेको कमांडर हो उन जेको आहे सो अची टुड़ायो। सो इहा सिचुएशन आहे। अगेन मां चवंदुसि त ख़राबु हुकुमरानी आहे, भला फ़ौज छो अचे टुड़ाए। हिकिड़ी ग़लति शइ आहे इरिगेशन अमलो जंहिं जेको इंचार्ज आहे उहो टुड़ाए थो छो न। साहब इन ख़राबु हुकुमरानी खे भोगे वरी जेको आहे सो ग़रीब आवाम। बिल्कुलु। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। इदरी साहब, फ्लड कमीशन जो कहिड़ो किरदारु हुजे थो, कहिड़ो रोल हुजे थो? पहिरियों तव्हांखे मां ॿुधायां त फ्लड कमीशन ठही कीअं। असां वटि जेको आहे सो 1958 में बोड आई 10.5 लाख क्यूसेक दरिया में, उन खां पोइ 73 ताईं का बोड न आई। वरी 73 वारे साल में बोडूं अचणु शुरू थियूं, सुपर फ्लड 9 लाख खां मथे, 75 में 9 लाख खां मथे, 76 में हाईएस्ट रिकॉर्डेड फ्लड 12 लाख जेका गुड्डू ऐं कोट सखर ते जेका हुई। उन खां पोइ उन्हनि सोचियो त भई सूबा पंहिंजे नमूने में हिन मुसीबत वारी बोड खे मुंहुं नथा ॾेई सघनि, त फेडरल या वफ़ाक़ी लेवल ते कोई अदारो हुजणु खपे जेको इनखे मतिलबु लुक आफ्टर करे। छाजे करे पैसनि जो बंदोबस्तु करिणो आहे, पॉलिसी ठाहिणी आहे, फ्लड कंट्रोल प्लान ठाहिणो आहे। सो इन खां पोइ 76 जे बोड खां पोइ जेको आहे फेडरल फ्लड कमीशन ठाही वई। रोल इन्हनि जो इहो आहे त पाकिस्तान बेसिस ते जेके आहिनि से पॉलिसियूं ठाहे फ्लड खे मुंहुं कीअं ॾिजे, उन खां पोइ फ्लड कंट्रोल प्लान ठाहे त भई कहिड़े नमूने में बोड खां बची सघिजे थो, ऐं पोइ पैसनि जो बंदोबस्तु करे ॾिए, चाहे पंहिंजे लेवल ते चाहे जेको आहे ॿियनि मुल्कनि खां बैंकनि खां कर्ज़ु वठी ॾिए। सो फेडरल फ्लड कमीशन जो मेन रोल इहो आहे त भई फ्लड जे लिहाज़ खां पॉलिसी ऐं ओवरऑल सिचुएशन खे लुक आफ्टर करे। हाणे इन में तव्हांखे वरी ॿी ॻाल्हि ॿुधाए छॾियां जेको माण्हुनि खे इम्प्रेशन हूंदो आहे, असां जॾहिं बोड अचे थी ऐं जेका फ्लड फाइटिंग कयूं था, मुंहुं ॾियूं था, मतिलबु जेके माण्हू था रखूं, उन खां पोइ जेके बतियूं था ॿारियूं, बिजली था लॻायूं, आबकलानी मटीरियल था परचेज़ कयूं, इहो फेडरल फ्लड कमीशन जो कमु न आहे। फ्लड फाइटिंग जेको आहे टोटली प्रोविंसिस जो सिंध में सिंध गवर्नमेंट जो कमु आहे। उन लाइ पैसा उहे फंड आहिनि MNR जा या मतिलबु जेके बि फंड आहिनि इन सिलसिले में, उहो रिस्पॉन्सिबिलिटी सूबाई हुकूमत जी आहे ऐं सूबाई हुकूमत ई पैसा ॾिए थी। फेडरल कमीशन जो रोल किथे थो अचे, हाणे बोर्ड ख़तमु थी वई, हाणे बंदनि खे नुक़सानु थियो, असांखे बंदि जेके आहिनि ठीकु करणा आहिनि त जीअं ॿी फ्लड खां अॻु में जेके आहिनि उहे बंदि ठीकु थी वञनि। उते फेडरल फ्लड कमीशन जेका आहे गाइडेंस बि ॾिए थी, पैसा बि ॾिए थी। उनजी जेका नॉर्मल ADP में पैसा था रहनि, वरी जे नॉर्मल ADP खां वधीक नुक़सानु थो थिए, जीअं 2010 वारी बोर्ड में थियो, त पोइ ॿियनि इंटरनेशनल एजेंसी जीअं एशियन डेवलपमेंट बैंक उन खां लोन जेको आहे सो असां वरितोसीं। अच्छा, तव्हां ॻाल्हि कई त सूबा जेके आहिनि से पाण इन फंड जेको आहे प्रोवाइड कंदा आहिनि, उन्हनि जी ज़िमेदारी हूंदी आहे, त छा हर साल इन लाइ फंड रखियो वेंदो आहे? जेकॾहिं पैसनि जी खोट थिए थी त पोइ उनजो पूराओ कीअं थो करे सघे? उन में ॾिसो न, फेडरल गवर्नमेंट नॉर्मल तरीक़े सां पैसा रखे थी। नॉर्मल तरीक़े जो मतिलबु आहे असांखे कहिड़ी ख़बर जून में त बोर्ड ईंदी या न ईंदी। मां हींअर ई जेको आहे सो पैसा रखी छॾिया तमामु घणा बोर्ड ते, ऐं बोर्ड न अचे, ठीकु आहे न। त इन जे लिहाज़ खां नॉर्मल पैसा रखजनि था, त नॉर्मल जेकॾहिं 5-7 लखनि जी बोर्ड आई त हेतिरा पैसा हिन खे खपनि। पर जॾहिं बोर्ड अची थी वञे सुपर फ्लड, ठीकु आहे न, पोइ फेडरल गवर्नमेंट जेको प्रोविंशियल गवर्नमेंट या सूबाई गवर्नमेंट ब्लॉक एलोकेशन्स मां या ॿिए हंधा पैसा कढी हिननि खे जेका ॾिए थी। मतिलबु हिननि खे पैसा जेके आहिनि से मिलण में को प्रॉब्लम कोन थो थिए। छाजे करे त उहो बोर्ड जी सिचुएशन ते डिपेंड करे थो त भई नॉर्मल फ्लड आहे, सम्झो त 5 लख खां 7 लख आहे, मां बंदि ते रखंदो मेल ते 4 माण्हू, पर सुपर फ्लड थी अचे 11 लख, हाणे मां बंदि ते रखंदो 16 माण्हू, ख़र्च त चवणो वधी वियो न, वधी वियो त उहो किथां अचे? ऐं उन जी अॻुवाट मूंखे जेका आहे ज़रूरत ई कोन्हे त ईंदी या न ईंदी। सो तंहिंजे करे नॉर्मल पैसा, एवरेज पैसा रखी, पोइ वरी जीअं ज़रूरत थिए ओतिरा ॿियनि हंधा पैसा डाइवर्ट करे ब्लॉक एलोकेशन मां या आउटसाइड बजट उन्हनि खे ॾियनि था। अच्छा, आउटसाइड बजट या ब्लॉक एलोकेशन मां जेके पैसा मिलनि था, उहे नुक़सान जे आधार ते मिलंदा आहिनि या आबादी जे हवाले हिसाब सां मिलंदा आहिनि? न, नुक़सान जो को वास्तो कोन्हे, अञा नुक़सानु थियो ई कोन्हे। मां ॻाल्हि थो कयां त इम्कानी जेका सूरत हाल न, मूंखे जेका ख़बर आहे त भई हाणे 5 लख क्यूसेक पाणी हले थो, ओचितो मींहुं वधीक पइजी वियो, हाणे 11 लख पाणी ईंदो, ठीकु आहे न। त मां जेको आहे पंहिंजी जेका एक्टिविटी फ्लड फाइटिंग जी जेका आहे असां तेज़ कंदुसि। तेज़ कीअं कंदुसि? माण्हू वधीक रखंदुसि, जीअं चौकसी प्रॉपर नमूने में थिए, आबकलानी वठी रखंदुसि, लाइट जॻह जॻह ते ॿारींदुसि, ठीकु आहे न। गाॾियूं जेके वधीक हलाईंदियूं चौकसी थिए, उन लाइ मूंखे पैसा खपनि।
उहे पैसा जेके आहिनि से सम्झो त हिन वक़्त ई जेके आहिनि से मतिलबु ॿुधाए छॾिबो गवर्नमेंट खे त भई हेतिरी बोर अचे थी ऐं हे बंदोबस्तु मूंखे करणा आहिनि, मूंखे हेतिरा पैसा खपनि, तो अरेंज करे छॾियो। वॾी महिरबानी अव्हांजी, प्रोग्राम में टाइम कढी आया। अॼु नाज़रीन अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जो वक़्त हिते ख़तम थो थिए। पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।